एक करे छड़े रहे ना अल्हम्दुलिल्लाह
सय्यदना मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अहल बैतिहि अजमाइन। आबे मिसल महबूब हक खल्क़े खुदा जहले खलक़ खादिम सदन जिन्नो मलक बलगल उला बिकमालिही। नूरे हुजर जो ही निशा आया तरोशन को जहान। चमका ज़मीन आसमां कशफ़त दुजा बिजमालिही। सूरत बेमिसल हसनत जमीअ ख़िसालिही। या जिज़ उनजो गुलाम आ पढ़ंदो सलात सलाम या विरद सुबह शाम या सल्लू अलैहि व आलिही। बुलंद आवाज़ सां शौक़ मोहब्बत सां मिली जुली झूमे झूमे वॾी आवाज़ सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या रसूलल्लाह व सल्लल्लाहु अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह व सल्लल्लाहु अलैका या हबीबल्लाह। या मुतमाची आयो, या मुतमाची आयो वरी थी वराण ही जरबनी कंदिए राता दी हर हाण। परची बेठो पाण मरकन मची वारियो। जनी जी गोद में बाबोड़ा पोशाक उन्हन जी ओता कमुझ वणरी धिया इयो। मोहब्बत सां वरी आवाज़ सां वरी मिली जुली करो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या रसूल सल्लल्लाहु अलैहि हमद सलात खां बाद में वाजिब सदो कुरान मुहतरमुल मुकाम दीगर सनाफ़ान रसूल ऐं मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सुहिणे हबीब सरवर अंबिया सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे अज़ीम शान विलादत बासात वारे महीने जी तक़रीबन आख़िरी रात सॼो महीनो अल्लाह जे प्यारे महबूब जे ग़ुलामनि आशिक़नि पंहिंजे महबूब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सां मुहब्बत जे इज़हार में महबूब जे महफ़िल मीलाद खे मुनक़िद कयो। कायनात जे ज़रे ज़रे ते हर ख़िते अर्ज़ीअ ते अल्लाह जे प्यारे महबूब जे सनाफ़ाननि महबूब जे शान जो महफ़िलूं मुनक़िद कयूं। उन्हनि महफ़िल जे सिलसिले जी हिकु कड़ी अॼोकी महफ़िल आहे। अल्लाह ताला असांजे प्यारे दोस्त जे कोशिशि कई आहे उनजे माल में इज़त में आबरू में बचन में बरकतूं रहमतूं नसीब फरमाए ऐं हुन जेको पंहिंजे महबूब जी मुहबत जो इज़हार कयो आहे अल्लाह जे मुहबत में इश्क में अञा इज़ाफ़ो वाधारो फरमाए। अवां दोस्त जेके हिते हली आया आहियो गुनहगार
उलमाए किराम जिन तव्हांजे साम्हूं मुस्तफ़ा करीम जी नात नसर ऐं नज़म जे सूरत में पेश कई। अल्लाह ताला असांजी इहो कोशिश कारस पंहिंजी बारगाह में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए ऐं असांजी हिन महफ़िल खे असांजी गुनाहनि जे बख़्शिश जो ज़रियो बणाए। मुंहिंजा मिठा अल्लाह ताला असां तव्हांखे तख़लीक़ फरमायो, मख़लूक़ात में अशरफ बणायो, इज़त वारो बणायो, इंसान बणायो ऐं अणघुरो असांखे पंहिंजे महबूब सरवरे अस्फिया सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो उम्मती बणायो। इहो अल्लाह जो वॾो एहसान आहे। सो सुभान अल्लाह। महबूब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस सां निस्बत उन सां जेको ताल्लुक़ सां तव्हांखे अल्लाह अणघुरो अता फरमायो आहे, इहो ताल्लुक़ आहे। अल्लाह साईं खे किताब अता फरमायो ऐं ख़िताब कलीमुल्लाह जो अता फरमायो। त जॾहिं सोणे मूसा अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम तौरेत में मुंहिंजे सोणे हबीब जो शान पढ़ियो ऐं ॾिठो त बारगाह इज़्ज़ती में अर्ज़ कई, मुंहिंजा मौला हिकिड़ी मां दुआ थो घुरां, उहा दुआ मुंहिंजी क़बूल फरमा। तवज्जो रखिजो। हुकुम थियो मूसा, छा दुनिया जी अहिड़ी का नेमत अञा रही आहे जो तूं मूंखां उहा नेमत दुआ जे ज़रिए तो हासिल कर। तोखे नबी बनायुम, रसूल बनायुम, किताब ऐं हिकमत अता फरमायुम, खिताब कलीमुल्लाह जो अता फरमायुम, हम कलामी जो शर्फ अता फरमायुम। छा अञा बि को अहिड़ो ॾाढ को इनाम का नेमत रही आहे जेका तूं मूंखां दुआ घुरी हासिल थो करी? अर्ज़ की मुंहिंजा मौला, तो मूंखे अणघुरो नबी बनायो, इहो तुंहिंजो एहसान। रिसालत अता फरमाई, इहो तुंहिंजो एहसान आहे। ताज हिकमत किताब अता फरमाई, इहो तुंहिंजो एहसान ऐं महिरबानी आहे। पर मुंहिंजा मौला, हिकिड़ी मां दुआ थो घुरां। कहिड़ी दुआ? तूं बशान से निगाह मूसा कर दे, शुदा नज़ उम्मत से तमन्ना कर दे। मूसा कलीमुल्लाह जॾहिं अल्लाह ताला जो प्यारे हबीब जो शान थोरे में पढ़ियो, रब जी बारगाह में इसके मुंहिंजा मौला ही तख्त ताज जेको ज़ाहिरी ऐं रूहानी तो मूंखे अता फरमायो आहे, नबूवत रिसालत अता फरमाई आहे, ताज हिकमत किताब अता फरमायो। ही सभु तुंहिंजी महिरबानी फज़ल आहे, भलायूं आहिनि। पर हिकिड़ी महिरबानी अता फरमा, उहा हिकिड़ी नेमत जेका सभिनी खां वॾी आहे, उहा इहा, मुंहिंजा मौला मूंखे पंहिंजे आख़िर ज़मान बि हज़रत मुहम्मद मुख़्तार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बणा। सुभान अल्लाह। हज़ारे हुज़ूर तुझे तुफ़ैल तरीबा, नबी उम्मती थियण ले दुआएं घुरीबा। हज़ारे हुज़ूर तुझे तुफ़ैल तरीबा, नबी उम्मती थियण ले बनी इसराइल में याद पढ़ो, हिकिड़े को हिकिड़ो माण्हू गुनाह कंदो हो, हिक जे एवज़ में हिक जे धीअ जी सज़ा 70,000 मजरिमनि खे मिलंदी, सभ जो सभु बर्बाद थी वेंदा हुआ। रब जो क़ुरान पढ़ो, कूनू क़िरदतन ख़ासिन, हिकिड़े जी आईअ में भोला बांदर थी वेंदा हुआ, अल्लाह जो अज़ाब नाज़िल थींदो। पर मुंहिंजा मिठा, अॼु असां तव्हां को बि गुनाह कोन छॾियो आहे, असां त का बि कसर कोन छॾी आहे। अज़ाब रब खां घुरी पिया वठूं, रब तो फरमाए मुंहिंजा हबीब, ए जेके गुनहगार मुजरिम आहिनि, जंहिंजी अठई पर ज़िंदगी गुनाहनि में गुज़री रही आहे, मूंखां त अज़ाब घुरी रहिया आहिनि, पर महबूबा कीअं अज़ाब कया जो तूं उन्हनि जे दरमियान मौजूद
अलाही अज़ाब मोकिलिया जो तुरनि जे दरमियान मौजूद आहे तॾहिं अल्लाह हवाले चयो थियो कर कोन नाज़िल पंहिंजी क़ौम वांगे अमन थो अल्लाह दे सजण तुंहिंजे सागे इलाही अज़ाब के आयल करीब नबी उम्मती थियण में दुआऊं घुरीबा हज़ारे हुज़ूर तुंहिंजे तू फैले करीबा नबी उम्मती थियण में दुआऊं घुरीबा मुंहिंजा मुस्लमान भाउ मुक़्तदीस जो क़दुरु न हूंदो आहे असांखे हबीब अणघुरो मिलियो आहे इन करे क़दुरु न आहे सुणे अब्दुल लतीफ़ चयो हाओ क़दुरु वारा कम थिया अॼु खुटा ख़रीदार हीरो लाल वंडीन से आया से वेझार समझन की नसीहत चए कदन मान तमाम मयार अरे जेके लोह कुटी लोहार कमी कहिड़ो क़दुरु सोन जो मुंहिंजा मिठा जिन जी नज़र निमाज़ुनि ते आहे जिन जो तवज्जो नेकियुनि ते आहे रोज़नि ते आहे हज ते आहे ज़कात ते आहे पर इस्लाम खे एसि ताईं महदूद करे छॾियो मुंहिंजा मिठा हक़ीक़त ईअं न आहे निमाज़ पढ़ंदो रहे पर ईमान साबित न थी सघंदो हज तूं सवे कर ईमान साबित न थी सघंदो ज़कात ॾींदो रहे पंजनि अहकामनि रुकननि ते हलंदो रहे सॼो ॾींहुं मस्जिद में वेठो हुजे पर ईमान साबित न करे सघंदे ईमान तॾहिं तुंहिंजो साबित थींदो जॾहिं तूं हिकिड़ी शइ इख़्तियार कंदे तवज्जो सां ॿुधा उहा कहिड़ी शइ आहे कहिड़ी ॻाल्हि आहे रब जो क़ुरान ॿुधायो जो सुभान अल्लाह قل إن كان آباؤكم وأبناؤكم وإخوانكم وأزواجكم وعشيرتكم وأموال اقترفتموها وتجارة تخشون كسادها ومساكن ترضونها